हींअर त चई थो पर पोइ अदा अदी मुंहिंजी मिठड़ी भेण मज़ाल जे करे तव्हांखे कोन विसारींदुसि। अब्बा वक़्तु आयो त ॾिसंदासीं। अदी सॼो सामान कमरे में रखी छॾ। अम्मा सामान रखी तालो हणी छॾिजांइ। खानू चाहे भी पीते ही किथे रात जो पहर न गुजरी वने यार आज तेरा न बन में इंतजार में हो सागा आवाज चाहे तो प्यार हाज़िर वाह हाज़िर यार अजू गाल कभी हक जी खानो जो हिन गोठ में अचण मुनासिब न आहे। मास्टर असां जे गोठ वारा आहिनि बेगैरत जेकर न थोड़ी भी गैरत कन त खानो केर थींदो आहे असां जे गोठ में अचण वारो। यार अजू गाल कभी सच्ची पो कंहिंखे वणे या न वणे खानो खे मीर वारनि गाटे ते चाढ़ियो आहे। मास्टर मीर वारा सॼे गोठ खां ॾाढा न आहिनि पर यार पंहिंजे गोठ में ॿधी कोन्हे का। सचो आ मजू सचो आ यार मजू दिल में न कजो जे हिते अचो था त हिक ॿिए जी गिला न कयो। ऐसा न ॻाल्हि त मास्टर छड़ी आहे। मास्टर तव्हां सां तव्हां जहिड़ो ऐं हुननि सां हुननि जहिड़ो आहे। मेरी मास्टर बाहूं तो ॿधाए इन्हनि ॻाल्हियुनि मां झेड़ो वधंदो ऐं मूं में दम न आहे। जेकॾहिं हिते कुझु थियो त मां अची वेंदुसि सूरनि में ॿेली अॻिते जी पारत अथई। दाऊद दाऊद जेतिरो खिलणो अथई खिली वठ। ख़बर अथई अॼु खां पोइ तोखे वरी खिलण जो मौक़ो न मिलंदो। तूं पिटींदे 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 ऐं चवंदे त मूंखे कहिड़े नांग खाधो जो मीर खान जी चूई में बदली करायासि। यादि रखजांइ दाऊद मीर खान सां वेर पातो आहे। यादि रखजांइ दाऊद तो मीर खान सां वेर पातो आहे। पिटींदे पाण खे हाय घोड़ा कंदे पिटींदे। खाना बना गाल कर कंहिंते टांडो रखूं। खानू रात खाली ना है छड़नी पोइ चाथे भी ता लगी ये भटकण खां बेहतर आ त हितां ई सोचे हलो। पोइ हलो कढी ॾियो था मनु जी में के ॾारो। अॼु रात हलूं था जबार जे घर मंगणे जो सामान आदो हली था घर के ॿाहिरि। उठो
मारो क्यों कम नहीं हो मारो क्यों बाबा राजू जो सामान भी खणी आ ऐं मूं चाबी पोती मछोड़े ते पेटी में रखी उहा बि खणी आ अया घणो परे कोन वया हूंदा मजू जी बाबा जल्दी कर भाऊ परेल खे वठी अच त पेरो था खणो मजू जल्दी वन चाचे पर वठी अच जल्दी वन मजू जल्दी पहुंच जाए वॾो माल वरितो अथसि खोलीस ॾिसीस त आहे छा छा हलियो मुड़ुस माण्हू लाऊं लाऊं ख़बर कान अथसि अञा मुल्क में नबन मौजूद आहे ही चोलो कंहिंजो आहे हेॾे कर हिन चोले खे वण ते टंग अदा हिन चोले खे वण ते टंगण लाज़मी आहे हा त जीअं जबार वारनि खे ख़बर पए त संदन घर जा चोला रण में रुलंदा था वठनि चोर पापा अदा चोर न बना उठण था तूं निकिरण जी कयो अच्छा कानू तव्हां निकिरो मां घर थो हलां निकिरण जी कयो हलो त हलो अदा छा इरादो हाणे हलो वापस हलो खणो सामान मूंखे ख़बर हुई त तव्हां हिते ज़रूर ईंदो पर अफ़सोस अचण में देरि कयव मीर खान तोखे कीअं ख़बर पई त मां अचण वारो आहियां अॼु छा हाणे तोखे हर रोज़ हिते मूं वटि हाज़िरी भराइणी पवंदी छो त तूं मीर सां ॿेर पातो आहे मीर सां भुल आहे मीर खान तुंहिंजी भुल आहे
इत्तफाकन कुत्तो बि चकणे वेंदो आहे। जिनखे तूं कुत्तो तो चई न, उहे शींहं जा ॿाहिरि आहिनि, शींहं जा। शींहं त अञा पिंजरे में बंदि आहे त तुंहिंजा इहे हाल। सोच कर दाऊद जॾहिं ॿाहिरि मां निकिरंदुसि पोइ तुंहिंजो कहिड़ो अशर थींदो। दाऊद खान खे धमकी ॾियण जी कोशिश न कर। अञा त शुरूआत आहे दाऊद। जे तुंहिंजी रातिनि जूं निंडूं आराम न कया न त मुंहिंजो नालो मीर खान न आहे। शुक्र कर मीर खान जो मुंहिंजे हथनि मां निकिरी अची जंहिं ते पहुतो आहीं। जे मुंहिंजे इलाइक़े में हुजे न त मां तोखे ॿुधायां हा। छा ॿुधायां? छा ॿुधायां? जी फौलादी जिस्म मिट्टीअ जो ठहियल न आहे जेके तूं भोरे विझंदे। गौर सां ॾिस मुंहिंजे मुंहं खे। तुंहिंजे ज़ुल्म जो को बि निशान मौजूद न आहे। तुंहिंजे हिन हथनि ते अञा निखूं मौजूद आहिनि। हिननि हथनि जो कमाल तो ॾिठो ई न आहे मीर। वक़्तु आहे त मां तोखे हिन हथनि जो कमाल ज़रूरु ॾेखारींदुसि। जॾहिं वक़्तु आयो त ॾिसंदासीं। फिलहाल तूं सोच त तूं एतिरा ते रही सघंदे। रहंदुसि बि सही ऐं तोखे पंहिंजे हथनि जो कमाल बि ॾेखारींदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। हथनि जो कमाल तॾहिं ॾेखारींदे जॾहिं इहे हथ सलामत हूंदई। जेकी मीर ॾांहुं हथ वधंदा आहिनि न उहे वक़्त खां पहिरीं वढिजी वेंदा आहिनि। सॼो ॾींहुं घर में वांदो वेठो आहीं। सखणो वञी खैरान जे घर गुलेली चुटी न त बि सम्झंदसि त कंहिं कम सां आहीं। मासी खैरान जे घर जो गुलेली चुटिया त पोइ पादरनि खां केरु बचाईंदो? तूं। तोखे जेके छुरा हणंदी न उन सां मुंहुं आऊं ॾींदसि। ठीकु आहे, मां गुलेली चुटींदुसि। जेकॾहिं मासी खैरान कुझु बि चयो त मां तुंहिंजी नाले चवंदुसि। छो? इहो चवणु ज़रूरी आहे छा? ॿिया ॿार कोन्हनि छा? पर मासी खैरान त मुंहिंजे नाले सम्झंदी न। ॻाल्हि ॿुध, तूं ॿुधाइजांसि न, पाण ई उनखे आऊं मुंहुं ॾींदसि। पोइ ठीकु आहे, अॼु खां पोइ मुंहिंजो कमु शुरू।